सिंध हाई कोर्ट अॻूणे DIG साईं रखियो मीरानी जी सज़ा मुअतल करे छॾी। सज़ा ख़िलाफ़ अपील ते शिकायत कंदड़ अॻूणे DIG साईं रखियो मीरानी जे हक़ में हलफ़नामो जमा करायो वियो। साईं रखियो मीरानी जी सज़ा मुअतल करण ते को बि एतराज़ नाहे। शिकायत कंदड़ पारां इहा दरख़्वास्त ॾिनी वई। शिकायत कंदड़ जो चवणो त जवाबदार साईं रखियो मीरानी खे ज़मानत ॾियण ते बि को एतराज़ नाहे। अदालत जवाबदार जी ज़मानत 50,000 रुपयनि एवज़ मंज़ूर करे वरिती। सज़ा ख़िलाफ़ अपील इल्तिवा में रहंदी, जंहिं ते बाद में फ़ैसिलो कयो वेंदो। अॻूणो DIG साईं रखियो मीरानी घर ते कब्ज़े वारे केस में नामज़द आहे। सिंध हाई कोर्ट अॻूणे DIG साईं रखियो मीरानी जी सज़ा मुअतल करे छॾी आहे। सज़ा ख़िलाफ़ अपील ते शिकायत कंदड़ अॻूणे DIG साईं रखियो मीरानी जे हक़ में हलफ़नामो जमा करायो। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जी रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी मेहता, बिल्कुलु अॻूणे DIG साईं रखियो मीरानी खे जेको आहे ट्रायल कोर्ट पारां गुलिस्तान जौहर में घर ते कब्ज़ो करण ते जेको आहे सज़ा ॿुधाई वई। इन ख़िलाफ़ साईं रखियो मीरानी सिंध हाई कोर्ट में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते अॼु जेको आहे शिकायत कंदड़ आहे उन पारां जवाबदार साईं रखियो मीरानी जे हक़ में हलफ़नामो जेको आहे उहो अदालत में जमा करायो वियो आहे, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त साईं रखियो मीरानी जी सज़ा मुअतल करण ते को बि एतराज़ न आहे ऐं जवाबदार साईं रखियो मीरानी खे ज़मानत ॾियण ते बि को एतराज़ न आहे। जंहिं बाद सिंध हाई कोर्ट अॻूणे DIG साईं रखियो मीरानी जी सज़ा जेका आहे उहा मुअतल करे छॾी आहे। अदालत जवाबदार साईं रखियो मीरानी जी 50,000 रुपयनि जी जेका ज़मानत आहे उहा बि मंज़ूर करे वरिती आहे। अदालत चयो आहे त सज़ा ख़िलाफ़ इल्तिवा हेठि रहंदी ऐं जंहिं ते बि जेको आहे जंहिं बाद जेको आहे हिन मामले ते फ़ैसिलो कयो वेंदो। इन खां अलावा एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ईस्ट जी अदालत जवाबदार साईं रखियो मीरानी खे गुलिस्तान जौहर में घर ते कब्ज़ो करण जो ॾोह साबित थियण ते 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई हुई ऐं मातहत अदालत जवाबदार साईं रखियो मीरानी ते 1 लख रुपयनि जो दंड बि जेको आहे उहो लागू कयो हुयो। जी अयाज़, इन मामले जो बैकग्राउंड छा आहे? थोरो पस मंज़र बि टाइम न्यूज़ जे नाज़रीन खे ॿुधाइजो त अॻूणो जेको DIG आहे साईं रखियो मीरानी, उनखे अदालत केतिरी सज़ा ॾिनी हुई, कंहिंजे घर ते साईं रखियो मीरानी ते कब्ज़े जो इल्ज़ाम हुयो ऐं अॼु उन दरख़्वास्त गुज़ार पारां राज़ीनामे खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। मजमूई तौर ते केतिरी सज़ा आयल हुई साईं रखियो मीरानी खे? जी मतिलबु मजमूई तौर ते साईं रखियो मीरानी खे 3 साल जेका आहे उहा कैद जी सज़ा एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ईस्ट जी अदालत ॿुधाई हुई ऐं गुलिस्तान जौहर में इहो घर हुयो जॾहिं ही जेको आहे पोस्टिंग ते हुयो उन दौरान हिनजी सरपरस्ती में उन घर ते जेको आहे कब्ज़ो करायो वियो। जंहिं बाद हिन साईं रखियो मीरानी जेको आहे उहो घर पंहिंजे अंडर में करे छॾियो ऐं उन जेको दरख़्वास्तदार आहे जेको फरियादी आहे उन एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ईस्ट जी अदालत में साईं रखियो मीरानी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते मुसलसल ट्रायल हलियो। जंहिं बाद जेको आहे साईं रखियो मीरानी ते इहो जेको घर आहे गुलिस्तान जौहर में उन ते कब्ज़ो करण जो ॾोह जेको आहे उहो साबित थियो ऐं साईं रखियो मीरानी खे अदालत 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई। उन बाद अदालत जेको आहे साईं रखियो मीरानी जेका ज़मानत हुई उहा बि रद्द करे छॾी वई। अदालत साईं रखियो मीरानी खे गिरफ़्तार करे जेल उमाइण जो हुकुम ॾिनो। जंहिं बाद साईं रखियो मीरानी खे गिरफ़्तार करे जेल उमाइण वियो हो ऐं अॼु जेको आहे इहा ज़मानत हुनजी मंज़ूर थी आहे। उन बाद जेको आहे हुनखे जेल मां आज़ादु कयो वेंदो ऐं 1 लख रुपयनि जो जेको दंड आहे उहो बि अदालत साईं रखियो मीरानी ते लागू कयो हुयो। जी अयाज़ बिरोही, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।